ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं अवां सां। तंगवाणी में पेट्रोल पंप तां लखियों रुपया फुर, पुलिस बेवस पड़ियल आहे। तंगवाणी पुलिस थाणे जद ठुलकंदकोट इंडस हाईवे रोड लाड़ो स्टॉप ते हथियारबंदनि जी अब्दुल रहमान खोसो के पेट्रोल पंप तां हथियारबंदनि काह कई आहे। हथियारबंद पंप के अमले खे यरगमाल बणाए 40 लाख रुपया फुर करे हथियारबंद आसानी सां फरार थी विया। मोहम्मद याकूब निंदवानी की रिपोर्ट मूजिब पुलिस पिकेट ते पुलिस एहलकार गायब। मौके ते पेट्रोल पंप के मालिक अब्दुल रहमान खोसो, मोहम्मद खान खोसो, महमूद खान खोसो मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त रात नामालूम हथियारबंदनि काह करे पेट्रोल पंप ते लखियों रुपया फुर करे विया आहिनि, पर पुलिस वाक़े खां बेखबर बणियल आहे। होॾां पुलिस चौकी हूंदे बि ॾोहारनि सरियाम पंप ते हथियारबंद चौकीदार खे यरगमाल बणाए 40 लाख रुपया फुर करे फरार थी विया। ॿिए पासे सीनियर सहाफ़ी खादम हुसैन निंदवानी खां 2 ॾींहं अॻु हथियारबंदनि मोटरसाइकिल मोबाइल फोन रोक रक़म फुरे विया, पर अञा ताईं वापसि नाहे कराए सघी।